नौशहर फ़िरोज़ में NPP सरबराह ग़ुलाम मुर्तज़ा जतोई ऐं ॿिया पुलिस ते हमले जी चर्च में अदालत में पेश थिया। अदालत केस जी ॿुधणी मुलतवी करे छॾी। पुलिस ते हमले वारी चर्च केस में ग़ुलाम मुर्तज़ा जतोई ऐं ॿिया अदालत में पेश थिया। अदालत केस जी ॿुधणी 12 जुलाई ताईं मुलतवी करे छॾी। NPP अॻवान ग़ुलाम मुर्तज़ा जतोई जो चवणु हो त संदसि ख़िलाफ़ कूड़ा केस दाख़िल कया पिया वञनि। इहा अहम ख़बर आहे जेका असां शेयर करे रहिया आहियूं त नौशहर फ़िरोज़ में NPP सरबराह ग़ुलाम मुर्तज़ा ऐं ॿिया पुलिस ते हमले चर्च केस में अदालत में पेश थिया आहिनि। अदालत केस जी ॿुधणी मुलतवी करे छॾी। पुलिस ते हमले वारे चर्च केस में ग़ुलाम मुर्तज़ा जतोई ऐं ॿिया अदालत में पेश थिया। अदालत केस जी ॿुधणी 12 जुलाई ताईं मुलतवी करे छॾी। NPP सरबराह ग़ुलाम मुर्तज़ा जतोई जो चवणु हो त संदसि ख़िलाफ़ कूड़ा केस दाख़िल कया पिया वञनि। अवां खे आगाह करे रहिया आहियूं नौशहर फ़िरोज़ में NPP सरबराह ग़ुलाम मुर्तज़ा ऐं ॿिया पुलिस ते हमले जे चर्च केस में अदालत में पेश थिया आहिनि। अदालत केस जी ॿुधणी मुलतवी करे छॾी। पुलिस ते हमले वारे चर्च केस में ग़ुलाम मुर्तज़ा जतोई ऐं ॿिया अदालत में पेश थिया। अदालत केस जी ॿुधणी 12 जुलाई ताईं मुलतवी करे छॾी। NPP अॻवान ग़ुलाम मुर्तज़ा जतोई जो चवणु हो त संदसि ख़िलाफ़ कूड़ा केस दाख़िल कया पिया वञनि। अवां खे आगाह करे रहिया आहियूं अहम ख़बर जे हवाले सां त नौशहर फ़िरोज़ में NPP सरबराह ग़ुलाम मुर्तज़ा ऐं ॿिया पुलिस ते हमले चर्च केस में अदालत में पेश थिया। अदालत केस जी ॿुधणी मुलतवी करे छॾी। पुलिस ते हमले वारे चर्च केस में ग़ुलाम मुर्तज़ा जतोई ऐं ॿिया अदालत में पेश थिया। अदालत केस जी ॿुधणी 12 जुलाई ताईं मुलतवी करे छॾी। NPP अॻवान ग़ुलाम मुर्तज़ा जतोई जो चवणु हो त संदसि ख़िलाफ़ कूड़ा केस दाख़िल कया पिया वञनि। नौशहर फ़िरोज़ में NPP सरबराह ग़ुलाम मुर्तज़ा ऐं ॿिया पुलिस ते हमले चर्च केस में अदालत में पेश थिया। अदालत केस जी ॿुधणी मुलतवी करे छॾी। पुलिस ते हमले वारी चर्च केस में ग़ुलाम मुर्तज़ा जतोई ऐं ॿिया अदालत में पेश थिया। अदालत केस जी ॿुधणी 12 जुलाई ताईं मुलतवी करे छॾी। NPP अॻवान ग़ुलाम मुर्तज़ा जतोई जो चवणु हो त संदसि ख़िलाफ़ कूड़ा केस दाख़िल कया पिया वञनि। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन ते मौजूदु आहे नवाब शाह खां सिंध TV न्यूज़ जो ब्यूरो चीफ ज़ुल्फ़कार ख़ासि कली। जी ज़ुल्फ़कार, NPP अॻवान ग़ुलाम मुर्तज़ा जतोई ते केस जेको दाख़िल हुयो उहो मुलतवी कई वई आहे। ॿुधणी हिन बाबति आगाह कजो। जी बिल्कुलु ही NPP जो सरबराह आहे ग़ुलाम मुर्तज़ा खान जतोई ऐं जेको आहे उहो अॼु ATC कोर्ट नौशहर फ़िरोज़ जी अदालत में पेश थियो आहे ऐं दादूअ में जेको आमिनाणी थाणो आहे उन ते जेको आहे सो केस दाख़िल कयो वियो हो। जेको जतोई मुर्तज़ा खान आहे उहो अदालत में पेश थियो आहे ऐं केस जी जेकी आहे ॿुधणी उहा ATC कोर्ट जेकी नौशहर फ़िरोज़ में आहे उहा जेको आहे सो जारी आहे। जी ठीकु आहे ज़ुल्फ़कार, तफ़सील ॾियण लाइ वॾी महिरबानी।